अकबर सिंह जी सां हिते तव्हांजी हिते जानिब ढोरो जेको पुराणे ज़माने जी कंहिं ज़माने में जानिब वसाइण जे नाले ते हीउ जेको दड़ो आहे पुराणो पियल आहे जेको सदियुनि जो लॻे थो इन जा ठिकर भितर असां पाण शयूं पुराणो असांजे ॾाढे हा हा उन सां गॾोगॾु ई आहे ऐं पुराणी तारीख़ वारो आहे ऐं जीअं असांजी उमिरि पर ॾाढे खां मॻी जो हाणे इन जे बारे में थोरो मूं बि पढ़ियो हुयो हीउ पंहिंजो सांगट जो लेखक आहे साईं उस्ताद लिगारी उहो तमामु सुठो भेटाई ते बि कमु थियल अथसि त उन जॾहिं मखीअ ते मज़मून लिखियो हाणे ताज़ो त उन में मुंहिंजे ख़्याल में ॿियनि दड़नि जूं ॿियनि सांगट जे हवालनि सां ज़िक्र आहे साईं नवाज़ कुंवर बि हिते आयल आहे ऐं साईं उस्ताद लिगारी बि हिन भेड़े जो ज़िक्र कयो अथव जानिब ढोरे में हीउ पुराणो भेड़ो पियल आहे चवण जो मक़सदु त हिन जी का खोटाई थिए हिन जे बारे में का तख़्ती मिले का पटी मिले वरी ख़बर पए त हिन जो नालो छा हो कीअं हो पर इहो ज़रूरु आहे त जॾहिं पाण हिते सांगट जे भर में हिते आया आहियूं त पाण हिन जानिब ढोरे देह में अॼु मलारा वसाण जो ॻोठ ते वेझो आहे इस्माइल वसाण जो ॻोठ ते वेझो आहे त जानिब ढोरे में हिन भेड़े जे बारे में बि बेलूमात पाण दोस्त शेयर कनि त भली ॻाल्हि जेको क़दम क़दम ते जेके दड़ा सारे क़दीम रहिया आहिनि उन्हनि जी का हिते रिसर्च कोन थी आहे हाणे हिन जॻह खे ॾिसूं था त साईं वॾेरो अली अकबर ॿुधाए थो त हीअ मुंहिंजे ॾाॾे बि जेको आहे सो ईअं ॾिठो हिन मतिलबु त असांजे हिते सिंध में जेकी आहे तमामु आसारे क़दीम इहे तारीख़ी शयूं घणियूं पर अफ़सोस इहो थियो आहे त असां ॿियनि आसारनि जी हिते बि जेके आहे उन जी तहक़ीक़ न कई आहे उन करे यादगार शयूं रहिजी वयूं ही जेके तव्हां सिरूं ॾिसी सघो था तमामु वॾियूं सिरूं आहिनि ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे घटि मां घटि ही 1.5 फुट जी सिर आहे ऐं ज़रे घटि फुट जी हिनजी वेकर आहे ऐं 1.5 फुट या 2 फुट जी जेका आहे हिनजी ड्रेग आहे।